ये प्लाट वेचियो है कि ये प्लाट वहाँ वेचियो है कि ये प्लाट वेचियो है। रोहिला कॉलोनी चेलार जी 30 साल पुरानी गर्ल्स प्राइमरी स्कूल भजी बुरी तबाह थी चुकी है। स्कूल के कीमती प्लाट समेत लोहो दरियों दरवाज़ा सिरों वग़ैरह सब कॉलोनी के महादेव मेघवाड़ विकणी खाई खपाए छॾिया आहिनि। जॾहिं त कॉलोनी वारा एहतजाज कंदे खांसि पुछाणो कनि था त महादेव मेघवाड़ सभिनी खे माँ भेण ते उगाड़ियूं गारियूं ॾिए थो ऐं चए थो त मज़कूरा स्कूल PPMPA डॉक्टर खट्टूमल जीवन का मुंहुं वरिती हुई ऐं स्कूल समेत मज़कूरा प्लाट वग़ैरह सब मुंहिंजा आहिनि ऐं मुंहिंजी मर्ज़ी स्कूल जो प्लाट विकणा या मटीरियल विकणा। रहवासियुनि मूजिबि स्कूल तबाह थियण सबबि कॉलोनी जूं नियाणियूं शहर के ॿियनि मुख़्तलिफ़ स्कूलनि में पढ़नि थियूं, जॾहिं त कॉलोनी जे 150-200 घरनि जी वस्ती में इहो हिकिड़ो ई प्लाट आहे जिते सिबाणे नई स्कूल ठहण ऐं मरमत थियण सां नियाणियूं तइलीम जहिड़े ज़ेवर सां आरास्ता थी सघनि थियूं। रोहिला कॉलोनी के रहवासियों मूजिब असां स्कूल के तबाह ऐं बर्बाद कंदड़ स्कूल जो प्लाट विकणंदड़ महादेव मेघवाड़ खिलाफ DO प्राइमरी थरपारकर के दरख्वास्त ॾिनी है, पर अञा ताईं का बि कार्रवाई अमल में अची न सघी है। ॿिए तरफ़ स्कूल के तबाह ऐं बर्बाद कंदड़ स्कूल जो प्लाट विकणंदड़ महादेव मेघवाड़ का पुछे वियो त तव्हां स्कूल जो प्लाट छो विकियो आहे, स्कूल के तबाह ऐं बर्बाद छो कई है, त हिन को बि जवाब न ॾिनो ऐं ख़ामोशी सां रवानो थी वियो। ये प्लाट वेचियो है कि ये प्लाट वहाँ वेचियो है कि ये प्लाट वेचियो है। रोहिला कॉलोनी चेलार के रहवासियों PPMPA डॉक्टर खट्टूमल जीवन बिलावल हाउस के तर्जमान सुरेंद्र वलासाई डॉक्टर महेश कुमार मलानी और फ़कीर शहर मोहम्मद बिलालानी समेत डिप्टी कमिश्नर थरपारकर और DO प्राइमरी थरपारकर का मुतालबो किया तो स्कूल के तबाह बर्बाद करण समेत सरकारी प्लाट विकणंदड़ महादेव मेघवाड़ के एकदम कानूनी गिरफ्त में वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख्त एहतजाज कयो वेंदो। ये स्कूल जेको सन 1994 में डॉक्टर खट्टूमल के तरफा असांखे रोहिला कॉलोनी वासियों के मिली हुई, लेकिन सेम्स कोड न मिलण के करे यो हैंड ओवर कोन थी जी। त काफ़ी टाइम जो असां रिक्वेस्ट भी कई MP MNA के त कई तरीक़े से जो असांखे कोड न वञे। जी ही जो 150 घर की बस्ती इन में जो नियाणियूं रहन थियूं त उन्हनि जी जो पढ़ाई वग़ैरह आसानी सां गर्ल्स स्कूल त वो सेंस कोड न मिलो, काफ़ी एप्लीकेशनों सोशल मीडिया ते आवाज़ उथारियो सब कुछ, लेकिन इन जो भरतेल न निकतो। हाँ इन जी इहा पोजीशन आ, तव्हां पाण ॾिसी सघो था इन में जो दरियूं दरवाज़ा ऐं टीयर गार्डर सब जो कढे हितां जे बासर विकणी छॾिया। हाणे इहो आहे त असां वटि जेको ॿुधण में इहो भी अचे पियो त हिन जे अॻियां जेको प्लाट इहो भी विकिरो थी वियो आहे। असां जेको एजुकेशन वर्क्स वारनि खे MP MNA सभिनी खे जेको चई थकिजी पियासीं त असांखे जेको इन जो कोड ॾियो ऐं या त नए सिर असांखे बिल्डिंग ॾियो जीअं जेको नियाणियूं वग़ैरह तइलीम कराए सघनि, लेकिन उहो भी अञा ताईं मसलो हल न थी सघियो आहे। तव्हां बिरादरी में इन्ही खे चयो कोन? बिरादरी वारनि काफ़ी दफ़ा चयो भी सही, लेकिन हाणे हिकु ॾाढ मुड़सी वारो ऐं हींअर जेको दौर आहे हर माण्हू पंहिंजी जेको इज़त खां चए थो त यार असांखे हरू भरू कंहिंसां अटकण जी ज़रूरत न आहे। हर कोई जेको इज़तदार माण्हू आहे कंहिंसां मतिलबु इन रोहिला कॉलोनी में तक़रीबन पूरो चेला शहर गवाही ॾींदो त इन में एतिरो झेड़ो फॾो या एतिरो कुझु भी न आहे। हाणे केरु ॻाल्हाए थो इज़तदार माण्हू त हीअ झेड़े लाइ तयारु थियो वञनि बासर माण्हू, त मुंहिंजे ख्याल में सभई इन शइ खां परे भॼनि था त जहिड़ो झटो न थिए। अच्छा जी जी। ये बासर केड़ो आहे केड़ो की बासर सेठ महादेव ही पासे में घर पियो आहे। तहां कैमरा तो मूव कयो त सामू नजर अची वेंदो। अच्छा ही घर और घर ही जी जी। अच्छा जी। ये सब स्कूल की हालत इन कई आहे स्कूल जी आऊं त पहिरीं ॻाल्हि इहा हितो त हिते ॻोठ में मौजूद कोन थो हुजां, मुंहिंजी पंहिंजी जेको आहे नौकरी कराची में, लेकिन ॻोठ वारनि मुताबिक़ इहो हालत सभु इन्हनि ही कई आहे। ये सब विकणी छॾिया? जी जी विकणी छॾिया। अच्छा केर इन के चवण वारो कोने? चवण वारो हर कोई पंहिंजी इज़त खां लाराए थो। इन स्कूल जे मामले में सुरेंद्र वल्लासाई खे जेको आहे काफ़ी मरतबा सोशल मीडिया ज़रिए पैगाम भी ॾिनो ऐं मिलण जी भी कोशिश कई, लेकिन बदकिस्मती सां मिली कोन सघियासीं। डॉक्टर खट्टूमल जीवन के डॉक्टर महेश कुमार मलानी सभिनी खे ऐं रिसेंटली इन स्कूल में जेको आहे टीचर हुआ मुंहिंजे पंहिंजे वालिद साहब रिटायर्ड हाणे जेको आहे रिटायर्ड आहिनि,
उहे बि हुया हींअर जेको आहे इन्हनि बि एप्लीकेशन ॾिनी आहे DO साहब खे ऐं लेकिन अञा ताईं हिन ते जेको आहे न खड़तेल न निकिरी सघियो आहे। असां चऊं था बस वारा जेके बि आहिनि उहो एतिरो करे सघनि जीअं मतिलबु इहो विकिरो न थी सघे सुभाणे हिन ते इन ते जेको आहे एक्शन थियणु खपे। असांजो जेको आहे हीअ 150-200 घर जी बस्ती आहे, असां वटि ॿी को लोकेशन न आहे जिते असां नियाणी पढ़ी सघनि। सही चओ था। जेतिरो थी सघे इहे वस वारा जेको आहे इन ते एक्शन वठनि।